अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ खणी आहियूं त कराची खां खैरपुर नाथन शाह वेंदड़ ॿोॾ मुतासिरनि जी कोच बस खे बाहि लॻी वई। नूरियाबाद थाणे जे बिल्कुलु साम्हूं कोच बस खे एसी जे सर्किट शॉर्ट थियण सबबु बाहि लॻी, जंहिं सबबु 15 माण्हू फ़ौत थी विया, जॾहिं त 40 खां मथे माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ पिया त खैरपुर नाथन शाह वेंदड़ ॿोॾ मुतासिरनि जी कोच खे नूरियाबाद जे थाणे अॻियां बाहि लॻी आहे, जंहिंमें 15 माण्हू फ़ौत थी विया आहिनि ऐं 40 खां मथे ज़ख़्मी थिया आहिनि। मोटरवे पुलिस जो चवणु आहे त एसी शॉर्ट सर्किट थियण सबबु कोच खे बाहि लॻी, जंहिं करे जानी तोड़े माली नुक़सानु थियो आहे। ज़ख़्मियुनि खे हैदराबाद ऐं कराची मुंतक़िल कयो वियो आहे।